सिविल अस्पताल खेरपुर में ग्रैंड हेल्थ अलाउंस के सॾ ते डॉक्टरनि पैरामेडिकल स्टाफ नर्सिंग पर एहतजाज किया वियो। कोरोना वायरस के हूंदे अस्पताल में ड्यूटी सर अंजाम ॾींदड़ डॉक्टरनि मेडिकल स्टाफ जो रिस्क अलाउंस खत्म करण ते डॉक्टरनि चयो त सिंध सरकार को बि असां सां तावन नाहे कयो। रिस्क अलाउंस जे लाइ सिंध हुकूमत ऐलान बि कयो हुयो। रिस्क अलाउंस बंदि करण मुलाज़िमनि सां नाजाइज़ी आहे। हिननि सिंध टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त जहिड़े नमूने असां पुरअमन तरीक़े सां हिकिड़ो एहतजाज करे रहिया आहियूं त उहो असांजी ॻाल्हि जो नोटिस वठनि ऐं महिरबानी करे पंहिंजी इहा ॻाल्हि कन ते रखी करे ऐं पंहिंजी अथॉरिटी इस्तेमालु करे असांजो रिस्क अलाउंस बहाल कनि त जेके बि असांजा मुलाज़िम आहिनि सभिनी मां बेचैनी ख़तमु थी वञे। महिरबानी थींदी गवर्नमेंट जी। पुरज़ोर मुतालबो था कयूं त महिरबानी करे जेको कोविड रिस्क अलाउंस तव्हां फौरी तौर ते हेल्थ डिपार्टमेंट जो बंदि कयो आहे उहो फौरी तौर ते बहाल कयो वञे। शुक्रगुज़ार आहियूं साईं मुराद अली शाह वज़ीर आला जा जो असांखे इहो रिस्क अलाउंस ॾिनई। हाणे बचड़े खां मां जॾहिं जुदा थींदी आहे त ॾुखु थींदो आहे। हाणे असांजा हथ में कढिया अथई जंहिंमें नर्सूं आहिनि या ॿिया लोअर स्टाफ आहिनि गरीब कर्ज़ भी खणी वेठा आहियूं। हिननि जो चवणु हुयो त रिस्क अलाउंस न बहाल कयो वियो त एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। कैमरामैन अशरफ अली अबड़ो सां गॾु शबीर फलियो, सिंध टीवी न्यूज़ खेर।